इस्लामाबाद में अमेरिका ऐं ईरान अमन ॻाल्हियुनि खां अॻु सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। CTD ऐं ॻुझनि इदारनि इस्लामाबाद ऐं रावलपिंडीअ में कार्रवायूं कंदे 30 अफ़गाननि समेत 54 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मुदस्सिर राजपूत। जी मुदस्सिर, वधीक अपडेट कजो। जी जीअं त पाक जेको ईरान ऐं अमेरिका जे विच में जेकी ॻाल्हियुनि जे हवाले सां ॿिए दौर जो आगाज़ जेको मतवक़ो आहे, जिन जे हवाले सां इम्कान आहे त उहो ॿियो दौर जेको जल्द शुरू थींदो, उन सिलसिले में इस्लामाबाद में जेके सिक्योरिटी जा इंतज़ामात सख़्तु कया विया आहिनि। हिन वक़्तु तव्हांखे अपडेट कंदा हलूं त ईरान अमेरिका मुज़ाकरात जी रोशनी में 5 जेके आहिनि सर्च ऑपरेशन जेके शुरू थिया आहिनि। उन ऑपरेशन में जेके 533 ॼणा जेके मक़ामात आहिनि उन्हनि जी चेकिंग कई वई आहे। 533 मक़ामात जी ऐं इन कार्रवाई जे दौरान जेके 38 गिरफ़्तारियूं बि थियूं आहिनि, जंहिंमें 20 ॼणा जेके आहिनि उहे अफ़गानी शहरी बि शामिल आहिनि। उन्हनि खां असलो बि मिलियो आहे ऐं कुझु कागज़ ऐं कुझु गैर क़ानूनी जेकी साज़ो सामान उहो बि मिलियो आहे। इन जे अलावा तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त सिक्योरिटी इक़दामात जे तहत रावलपिंडी में गैर क़ानूनी अफ़गान शहरियुनि ख़िलाफ़ बि टारगेट कार्रवाई ऐं निगरानी जो अमल तेज़ कयो वियो आहे। ऐं 7 जेके अफ़गान शहरी जेके गिरफ़्तारी ॿियूं बि थियूं आहिनि ऐं बस अॾनि ऐं दाख़िली जेके रस्तनि आहिनि उन्हनि ते चेकिंग तेज़ कई वई आहे। इहे सभु जेके इंतज़ामात आहिनि उहो सिर्फ़ु इन हवाले सां कया पिया वञनि त पाक ईरान ऐं अमेरिका जे विच में जेको ॿियो दौर ॻाल्हियुनि जो इम्कान आहे त उहो जल्द शुरू थींदो। ऐं उन जे सिलसिले में जेके सिक्योरिटी जा इंतज़ामात सख़्तु कया विया आहिनि। राति जो जेके इस्लामाबाद जा जेके अॾा हुआ, बस जा अॾा, उन्हनि खे 26 अप्रैल ताईं जेको आहे बंदि कयो वियो आहे ऐं इन अॾनि खे इस्लामाबाद खां ॿाहिरि मुंतक़िल कयो वियो आहे। इस्लामाबाद जे अंदरि का बि ॿिए मुल्क जे ॿिए हिसे मां का बि गाॾी जेकी आहे, बसूं आहिनि, उहे इस्लामाबाद में दाख़िल न थींदियूं, बल्कि इस्लामाबाद खां ॿाहिरि हिकु मक़ाम ठाहियो वियो आहे। उते ई हुनजी सवारियूं लाहिण ऐं खणण जो सिलसिलो हूंदो। बाक़ी इस्लामाबाद जे अंदरि 26 अप्रैल ताईं बस अॾा बि बंदि कया विया आहिनि। जी मुदस्सिर, अवां जी महिरबानी।